नाज़रीन, घोटकी में सुप्रीम कोर्ट के वकील उबैदुल्ला घोटो के धी इरम घोटो के मुबैना अगवा खिलाफ डिस्ट्रिक्ट बार के वकीलन पारा कम छड हड़ताल करे अदालती कार्रवाई जो बाइकॉट किया वियो है। तफ़सील इन हवाले से मालूम पे था एहसान कलवड़ का। एहसान, छा वधिक तफ़सील है? जी बिल्कुल, सुप्रीम कोर्ट के वकील उबैदुल्ला घोटो की न्याणी इरम घोटो के मुबैना अगवा थियण वारे मामले का घोटकी के डिस्ट्रिक्ट बार पारा घोटकी की कोर्टन में अदालती कार्रवाई जो बाइकाट करे एहतजाजी मुज़ाहिरो किया वियो। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सुप्रीम कोर्ट के वकील उबैदुल्ला घोटो की न्याणी मुबैना तौर अगवा थे के 4 ॾींहं गुज़री विया आहिनि, जंहिंजो केस भी गुज़िरियल रात वकीलन ऐं घोटा बिरादरी के सख्त एहतजाज ऐं दबाव खां पोइ ए सेक्शन थाने ते सरदार शहरियार खान शर ऐं संदसि हुन पुट जहांगीर शर ऐं इम्तियाज़ शर समेत शहर ने मालूम ऐं 3 नामालूम माण्हुनि मथां खिलाफ़ दाख़िल किया वियो, जंहिंखां पोइ अॼु वकील बिरादरी पारां जवाबदारनि की गिरफ़्तारी लाइ अदालती कार्रवाई जो बाइकाट किया वियो ऐं सिंध बार काउंसिल के मेंबर अब्दुल रज़ाक माहर ऐं उबैदुल्ला घोटो ऐं डिस्ट्रिक्ट बार के सदर शाहनवाज़ वसीर प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इहो चयो आहे त अॼु जेकॾहिं मंझंदि 2 खां 3 वॻे ताईं सरदार शहरियार शर जेको इन केस में नामज़ जवाबदार आहे उनजो पुट इम्तियाज़ शर समेत समूरा जवाबदार गिरफ़्तार करे जेकॾहिं नारी के वापसि न करायो वियो त क़ौमी शाहराह ते पुर धरणा हया वेंदा। जी एहसान, तफ़सील का आगाह करण के लिए अवां जी मेहरबानी।